नाज़िन कश्मीर पुलिस रेंजर्स मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं करे सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि अॻूणे चेयरमैन इसरार खोसे समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अपडेट्स ॿुधाए रहियो आहे अफ़ज़ल अता। जी अफ़ज़ल। जी बिल्कुल, कश्मीर में आज सुबह थींदे ही रेंजर्स ऐं पुलिस मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई कई, जंहिंजे नतीजे में 5 ॻोठाणा गिरफ़्तार करे अणॼातल जाइ ते मुंतक़िल कयो आहे। उनखां पोइ 45 RD ते जेकी चेकिंग जो सिलसिलो हो, उते साबिक़ टाउन चेयरमैन ऐं उन सां गॾोगॾु साबिक़ ज़िलई जनरल सेक्रेटरी पुलिस पार्टी मीर इसरार ख़ान खोसो खे बि गिरफ़्तार करे अणॼातल जाइ ते मुंतक़िल कयो आहे। हीउ जेको कार्रवाइनि जो सिलसिलो आहे पके में ख़ासि तौर ते उहो जारी ऐं सारी आहे। असांजे ज़रियनि जो चवणु आहे कि हीअ जेके पके जा सहूलियतकार हुया, उन्हनि जे ख़िलाफ़ मुसलसल रेंजर्स ऐं पुलिस कार्रवाई करे पई, जंहिं जे नतीजे में ज़िले में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। उन सां गॾोगॾु राति देरि सां जेको आहे ज़िले मां 2 मुग़वी बि पुलिस बाज़ियाब कराए जेको आहे वारसनि हवाले कया। हीउ जेको मुग़वियुनि जी बाज़ियाबी जो सिलसिलो आहे इहो बि जारी आहे। पके जे जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जो सिलसिलो बि जारी आहे। इन हवाले सां अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। शहरी बि इन अमन अमान सां ख़ुशि आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जी तारीफ़ कनि पिया ऐं हिननि जो इहो ई चवणु आहे कि जीअं ही कचे पके जे धाड़िलनि ते जेको आहे एक्शन करे पई पुलिस ऐं रेंजर्स, अहिड़े नमूने जेके कचे जा ॾोहारी आहिनि उन्हनि ते बि एक्शन करे कचे खे बि साफ़ ऐं शिफ़ाफ़ तरीक़े सां इलाइक़ो क्लियर करार ॾिनो वञे, ताकि शहरी सुकून जो साह खणी सघनि ऐं पंहिंजो कारोबार करे सघनि। उन सां गॾोगॾु शहरियुनि जो इहो बि मुसलसल जेको आहे चोबोल हलनि पिया शहरनि में, सहाफ़ी तबिके में मुसलसल जेको आहे पुलिस पार्टी जा जेके अॻुवान आहिनि, कंदकोट जी ॻाल्हि कजे पुलिस पार्टी तालका सदर ॾाढो दिलदार जखराणी, उनखे जेको आहे पुलिस ऐं रेंजर सहूलियतकारी में गिरफ़्तार कयो। ऐं कश्मीर जी ॻाल्हि कजे साबिक़ा जेको आहे MNA उन जा जेका आहे 2 ख़ासि जेको आहे PS हिकिड़ो PS हुयो, हिकिड़ो ॿियो जेको आहे ख़ासि माण्हू हुयो, उन्हनि खे जेको आहे पुलिस ऐं रेंजर्स गिरफ़्तार कयो। उन सां गॾोगॾु अॼु सुबुह जो जेको आहे PP जे जेको आहे साबिक़ जनरल सेक्रेटरी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जेको पुलिस पार्टी खे गिरफ़्तारी जो सिलसिलो आहे, इन लाइ जेको आहे शहरियुनि ॻणती ज़ाहिर कनि था। छा पुलिस पार्टी पंहिंजी हुकूमत में पंहिंजी मौजूदगी 15 सालनि में इन ॾोहारियुनि खे पालियो आहे, इन ॾोहारियुनि जी सपोर्ट कई आहे ऐं पुलिस पार्टी जेको अमन ॾियणु घुरिजे आहे शहरियुनि खे, शहरनि जी तहफ़ुज़ जी ज़िम्मेदारी हुई हुकूमत जी, लेकिन तहफ़ुज़ कोन ॾिनो ऐं शहरनि खे जेको आहे अगवा कराईंदा रहिया। अहिड़े क़िस्म जा सवाल जेको आहे उभरनि था कश्मीर जे माण्हुनि जे ज़हननि में। जी अफ़ज़ल, जी महिरबानी।